हो महल है माण्यूं सब मिटी जा मिटिया माता ने बनाई हो वयो खेत प्रभु असा पाए वयो खेत प्रभु असा पाए यो बाजो रंग सजाए तो कर आई एक जो कर आई जय जो नालो रुक्मणी देवी जय जो नालो रुक्मणी देवी जय शिव जी ज्योत जगाई एक जो कर आई एक जो कर आई एक जो कर आई भाई ताड़ी मिठी मिठी ताड़ी वाह वाह अम्मा जो नालो सबका प्यारो पहली सबने जो बनो अम्मा जो नालो सबका प्यारो पहली सबने जो बनो ते सदके ही भोले कंदो आसा सबने जो बनो तुझे दर ते वेठा आहियूं पंहिंजे नाले जी तुंहिंजो नालो बि आशुतोष पंहिंजे नाले जी लज रखजे मुंहिंजे पोते जी पत रखजे उन महादेव खे भई पहिरीं सभ जे बचन खे सुमत ॾिजे कंहिं सदिके असांजे बचन खे सुमत ॾिजे तंहिंजे करे गेट ते बि जेकॾहिं ॾिसंदव न उन माता रुक्मणी देवी प्रवेश द्वार ते लिखियल आहे अंदर लिखियल जाए पहिरीं सभ जो भलो कंहिं सदिके असांजो भलो असां जेकॾहिं ॿिए जे भले जे लाइ सोचींदासीं त मालिक पाण अची असांजो भलो ऐं कल्याण कंदो पोइ छो न चऊं अरे अम्मा जो नालो सबका प्यारो पहली सबने जो बनो अम्मा जो नालो सबका प्यारो पहली सब जो बनो ते सदके ही भोले कंदो आसा सबने जो बनो ते सदके ही भोले कंदो आसा सब जो बनो निमण हीरे दीपक गॾिजी निमण हीरे दीपक गॾिजी अॻियां शीश झुकाए हिक जो कर आई हिक जो कर आई हिक जो कर आई हिक जो कर आई जय जो नालो रुक्मणी देवी जय जो नालो रुक्मणी देवी जय शिव जी ज्योत जगाई हिक जो कर आई 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 हिक जो करे हिक जो करे हिक जो करे हिक जो बोलो माता रुक्मणी देवी की जय बोल श्री शंकर भोलेनाथ की भाई जोरदार तारू असांजे राज प्यारे जे लाइ उन ई लहजे में जीअं असांजो भगत प्रकाश ॻाईंदो न पहिरियों पहिरियों भॼन नमाज़नि खां हिकिड़ो प्यारो आणे न वियो दिलीप साल में इहो हिकिड़ो ॾींहुं हाज़िरी भरण ज़रूरी ईंदो आहे छो 3 ॾींहंनि में मिक्सर कोन हुया
अॼु खां 62 साल अॻु में किससे काट घोटते थे भांग और ये डंडा कूंडा। ये पत्थर बच्चा पत्थर आज आया है, साल में एक दिन अम्मा के द्वार पे हाजिरी भरने आता था। उस दिनों में भी नाम ही था हाथी, जैसा मेरा बेटा है ना वैसे वो मस्त मलंग था। ये बैठ के डंडा कूंडा दे थादल जितनी माताएं बहने रहे सबको पिलावे, भगवान भोलेनाथ को भांग घोट के पिलाए, ये बच्चा बैठता था। आज भी वो आया है। कहने का मतलब एक एक लोग, कोई जूनागढ़ से, कोई बड़ौदा से, ये अम्मा का प्यार है, हम संभाल नहीं पाते हैं। सुबह 4 बजे सदगुरु स्वामी देव प्रकाश महाराज जी की जगाई हुई जोत, उसके बाद में हरि कीर्तन मंडलियां, संत महात्मा, अभिषेक, माताएं बहनें मौज कर रही हैं। और शाम को मेरे ये प्यारी मंडली, क्या बात है, बरसों से मेरा राजू नुक्ते, हरीश भाई भले दिन ब दिन जवान बनता जा रहा है, मनीष भगत, क्या बात है, मुझो प्यारो बचड़ो भगत भरत भाई कुकड़ा सदके ऐं दिलेर राजू पिए, वाह गिरधर भी जो आयो आहे मैं द्वार ते शुरू खां सेवा कई थी। सबके लिए जोरदार तालियां, जीतू के लिए भी। विजू अगे जाऊं हाणे हिकड़ी विजू भाई बिल्कुल।